ओम शांति। अदिति मूल्य तारीख़ है 11/2/2026। संजिता मेरा बाप दर सुनता मिठे मिठे ॿार सभिनि खे पैगाम ॾियो कि बाप जो फरमान आहे न पुरुषोत्तम संगम युग ते पवित्र ठहो त सतयुग जो वरसो मिली वेंदो। प्रश्न आहे, कहिड़ो सुस्त सौदो सभिनि खे बदिलायो? उत्तर आहे, हिन अंतिम जन्म में बाबा जी डायरेक्शन ते हली पवित्र ठहो त 21 जन्मनि जे लाइ विश्व जी बादशाही मिली वेंदी। ये ॾाढो सस्तो सौदो आहे। ये सौदो करणु तव्हां सभिनि खे सिखलायो। चओ हाणे शिव बाबा खे यादि करे पवित्र ठहो त पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदा। ओम शांति। रूहानी ॿार ॼाणंदा आहिनि, रूहानी बाप सम्झाईंदा आहिनि कि प्रदर्शनी व मेले में शो दिखलाईंदा आहिनि या चित्रनि ते मनुष्यनि खे सम्झाईंदा आहिनि कि बाप सां हाणे बेहद जो वरसो वठिणो आहे। कहिड़ो वरसो? मनुष्य खां देवता ठहिण जो, अथवा बेहद जे बाप सां अधु कल्प जे लाइ स्वर्ग जो राज्य भाग्य कीअं वठूं, इहे सम्झाइण जो। बाप सौदागर त आहिनि, उन्हनि सां इहो सौदो करिणो आहे। इहे त मनुष्य ॼाणंदा आहिनि कि देवी देवताऊं पवित्र रहंदा आहिनि। भारत में जॾहिं सत्युग हुयो त देवी देवता पवित्र हुयनि। ज़रूरु उन्हनि कोई प्राप्ति की हूंदी स्वर्ग जे लाइ। स्वर्ग जी स्थापना करण वारो बाबा बग़ैर कोई बि प्राप्ति कराए न सघे। पतित पावन बाबा ई पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। पावन दुनिया जो राज्य ॾियण वारो न शिव बाबा। सौदो केतिरो सस्तो आहे। पवित्र रहो, बाप खे यादि करो, विश्व जी राजधानी प्राप्त करो। सिर्फ़ु चईंदा आहिनि तव्हांजी अंतिम जन्म जेसि ताईं मां हिते आहियां उस ताईं पवित्र ठहो। मां आयो आहियां पवित्र ठाहिण। तव्हां हिन अंतिम जन्म में पावन ठहिण जो पुरुषार्थ कंदव त पावन दुनिया जो वरसो वठंदव। सौदो त ॾाढो सस्तो आहे त बाबा खे वीचार आयो ॿारनि खे ईअं सम्झाइणो खपे कि बाप जो फरमान आहे पवित्र ठहो। ये पुरुषोत्तम संगम युग आहे जो पवित्र ठहिण जो आहे। उत्तम ते उत्तम पुरुष आहिनि हीअं देवी देवता। लक्ष्मी नारायण जो राज्य हलंदो आहे। डीटी वर्ल्ड सॉवरेंटी तव्हांखे बाप सां वरसे में मिली सघंदी आहे। बाप जी मर्ज़ी ये अंतिम जन्म पवित्र ठाहींदव त इहे युक्ति बदिलाईंदा आहिनि कि योग बल सां पंहिंजे खे सतो प्रधान कीअं ठाहियो। ॿारनि खे कल्याण जे लाइ ख़र्चो त करिणो ई आहे, है न। ख़र्चे बग़ैर राजधानी न स्थापना थी सघंदी आहे। हाणे लक्ष्मी नारायण जी राजधानी स्थापना थिए थी। ॿारनि खे पवित्र ज़रूरु थियणो आहे। बाबा चवनि था हाणे लक्ष्मी नारायण जी राजधानी स्थापना थिए थी। ॿारनि खे पवित्र ज़रूरु थियणो आहे। मनसा वाचा कर्मणा, कोई बि उल्टो सुल्टो कमु न करिणो आहे। देवताउनि खे कॾहिं कोई ख़राबु ख़्यालात बि न ईंदा हूंदा। मुख सां अहिड़ो कोई वचन न निकिरंदो हूंदो। उहा आहे ई सर्वगुण संपन्न, संपूर्ण, निर्विकारी, मर्यादा पुरुषोत्तम थी करे वेंदा आहिनि। उन्हनि जी महिमा ग़ाइबी आहे न। हाणे तव्हां ॿारनि खे बि उहे ई देवी देवता ठाहिणा आहिनि। बाबा त मनसा वाचा कर्मणा, कोई बि अहिड़ो बुरो कमु न करिणो आहे असांखे। देवताऊं संपूर्ण निर्विकारी हुया। ये गुण बि तव्हां हाणे धारण करे सघंदा आहियो। छो जे हिन मृत्यु लोक में तव्हांजी अंतिम जन्म आहे न। पतित दुनिया खे मृत्यु लोक, पावन दुनिया खे अमरलोक चइबो आहे। हाणे मृत्यु लोक जो विनाश त साम्हूं बीठो ई आहे। ज़रूरु अमरपुरी जी स्थापना थींदी हूंदी न। हाणे मृत्यु लोक जो विनाश साम्हूं बीठो ई आहे। अमरपुरी जी स्थापना थिए थी। ये उहे महाभारत लड़ाई आहे जो शास्त्रनि में लिखाई आहे, जंहिंसां पुराणी विश्व दुनिया ख़त्म थियणी आहे। परंतु ये ज्ञान कोई में आहे न। बाबा चईंदा आहिनि हाणे अज्ञान नींद में सभु सुम्ही पिया आहिनि। पंज विकारनि जो नशो रहंदो आहे न।
हाणे बाबा चईंदा आहिनि पवित्र ठहो। मास्टर गॉड त ठाहींदव न। लक्ष्मी नारायण खे गॉड गॉडेस चईंदा आहियूं, अर्थात गॉड द्वारा इहो वरसो पातो। हाणे त भारत पतित आहे न। मनसा वाचा कर्मणा कर्तव्य ई ईअं हलंदा आहिनि। कोई बि ॻाल्हि पहिरियों बुद्धि में ईंदी आहे, पोइ मुख सां निकिरंदी आहे। कर्मणा में अचण सां विक्रम थी वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि हिते कोई विक्रम न थींदो आहे, हिते विक्रम थींदो आहे छो जो रावण जो राज्य आहे। हाणे बाप चईंदा आहिनि बाक़ी जो आयु आहे पवित्र ठहो, प्रतिज्ञा करणी आहे। पवित्र ठही पोइ मूंसां गॾु बुद्धि जो योग बि लॻाइणो आहे, जंहिंसां तव्हांजा जन जन्मांतर जा पाप बि कटिजी वेंदा। तॾहिं ई तव्हां 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जा मालिक ठहींदा। बाबा ऑफर कंदा आहिनि, इहे त सम्झाईंदा रहंदा आहिनि कि इन्हनि द्वारा बाबा इहो वरसो ॾींदा आहिनि। शिव बाबा द्वारा बाबा इहो वरसो, शिव बाबा ब्रह्मा द्वारा बाबा इहो वरसो ॾींदा आहिनि। उहा आहे शिव बाबा, इहे आहिनि दादा। इन जे लाइ हमेशह बाप दादा चइबो आहे। शिव बाबा ब्रह्मा दादा बाबा केतिरो सौदो कंदा आहिनि। मृत्यु लोक जो विनाश त साम्हूं बीठो ई आहे न। अमर लोक जी स्थापना थिए थी। प्रदर्शनी मेला कंदा ई हिन करे आहिनि कि भारतवासियुनि जो कल्याण थिए। बाबा ही अची करे भारत में राम राज्य जी स्थापना, राम राज्य ठाहींदा आहिनि। राम राज्य में ज़रूरु पवित्र ई हूंदा। बाबा चईंदा आहिनि ॿार काम मां शत्रु आहे। इन 5 विकारनि खे ई माया चइबो आहे। इन ते जीत पाइण सां त जगत जीत ठही वेंदा। जगत जीत आहे ही देवी देवता, ॿियो कोई जगत जीत ठही न सघंदा। बाबा सम्झायो हुयो कृष्ण माण्हू अगरि आपस में मिली वञनि त सॼी सृष्टि जी राजाई वठी सघंदा आहिनि, परंतु इहा लॉ न आहे। इहे बॉम्ब्स आहिनि पुराणी दुनिया खे ख़त्म करण लाइ। कल्प कल्प ईअं नई दुनिया सां पुराणी दुनिया, पुराणी सां नई थींदी। नई दुनिया में आहे ही ईश्वरीय राज्य, जंहिंखे राम राज्य चइबो आहे। ईश्वर खे न ॼाणण जे कारण ईअं ई राम राम जपदा रहंदा आहिनि। त तव्हां ॿारनि जे अंदरि इहे ॻाल्हियूं धारण थियणी खपनि। बराबरि असां 84 जन्मनि में सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया आहियूं। हाणे वरी सतो प्रधान ठहिणो आहे। शिव बाबा जो डायरेक्शन आहे। हाणे उन ते हलंदव त 21 जन्मनि जे लाइ पवित्र दुनिया में ऊच पद पाईंदा। हाणे चाहे पुरुषार्थ करियो या न करो, चाहे त यादि में रहो, ॿियनि खे रास्तो ॿुधायो, चाहे त न ॿुधायो। बाबा त असांखे तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि, करण न करण ॿारनि जो कमु। प्रदर्शनी द्वारा ॿार ॾाढो खे रास्तो ॿुधाइनि था। पंहिंजो बि कल्याण करिणो आहे। सौदो ॾाढो सस्तो आहे। सिर्फ़ु इहे अंतिम जन्म पवित्र रहण सां, शिव बाबा जी यादि में रहण सां त सतो प्रधान थी वेंदा। केतिरो सस्तो सौदो आहे, जीवन ई पलटी वेंदी। ईअं वीचार सागर मंथन करिणो आहे। बाबा वटि समाचार ईंदा आहिनि, राखी ॿधण विया त कोई चई हिन समय जबकि तमो प्रधान दुनिया आहे, असां पवित्र रहण इन अहिड़ी दुनिया में पवित्र रहण त असंभव। उन वीचारनि खे पतो ई न पवंदो आहे कि हाणे संगम ईंदा। बाप ही पवित्र ठाहींदा आहिनि। इन्हनि जो मददगार परमपिता परमात्मा। उन्हनि खे पतो न आहे कि हिते बीती ॾाढी भारी आहे। पवित्र ठहिण सां पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदा। बाप चईंदा आहिनि इन माया रूपी 5 विकारनि ते जीत पाइण सां तव्हां जगत जीत ठही वेंदा। त असां छो न पवित्र ठहींदासीं। फर्स्ट क्लास सौदो आहे न। बाबा चईंदा आहिनि काम मां शत्रु, हिन ते जीत पाइण सां तव्हां पवित्र ठही वेंदा। माया जीत जगत जीत आहे न। इहे आहे योग बल सां माया खे जीतण जी ॻाल्हि।
भाव चवनि था इहा योग बल सां माया खे जीतण जी ॻाल्हि। परम पिता परमात्मा ई अची करे रूहनि खे सम्झाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांजी सभु खाध निकिरी वेंदी। परम पिता परमात्मा ई अची करे रूहनि खे सम्झाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त तव्हांजी सभु खाध निकिरी वेंदी। तव्हां सतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदव। बाबा वरसो ॾींदा आहिनि संगम ते। सभिनि खां उत्तम पुरुष खे लक्ष्मी नारायण हुया। उन्हनि खे ई मर्यादा पुरुषोत्तम देवी देवता धर्म वारो चइबो आहे। सम्झाइबो त ॾाढो सुठी रीति आहे, परंतु कॾहिं कॾहिं इहा पॉइंट्स भुलिजी वेंदा आहिनि। पोइ बाद में वीचार ईंदो आहे भाषण बि इहे पॉइंट्स न, भाषण में इहे पॉइंट्स न सम्झाइण जी पॉइंट्स त ॾाढियूं आहिनि। ईअं हूंदो आहे न, वकील माण्हू बि कोई पॉइंट्स भुलिजी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो पॉइंट्स यादि ईंदी आहे त पोइ लड़ंदा आहिनि। डॉक्टर माण्हुनि जो बि ईअं थींदो आहे। ख़्यालु हलंदी आहे हिन बीमारी जे लाइ इहा दवाई ठीकु आहे, हिते बि पॉइंट्स त ढेर आहिनि। है न, बाबा चईंदा आहिनि अॼु तव्हांखे गुइया पॉइंट्स ॿुधायां थो, परंतु सम्झण वारा त सभु पतित आहिनि। चईंदा आहिनि हे पतित पावन, पोइ कंहिंखे चऊं त बिगड़ी वेंदा। ईश्वर जे साम्हूं सभु चईंदा आहिनि हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो। ईश्वर खे भुलिजी वेंदा आहिनि त पोइ झूठ चई ॾींदा आहिनि। हिन करे वॾो युक्ति सां सम्झाइणो आहे जो सर्प बि मरे लाठी बि न टुटे। बाबा चईंदा आहिनि चूहे जा गुण ग्रहण करो। चूहो काटंदो ईअं युक्ति सां आहे जो खून बि निकिरंदो आहे, परंतु पतो बि न पवंदो। त ॿारनि जी बुद्धि में सभु पॉइंट्स रहणियूं खपनि। योग में रहण सां समय ते मदद मिलंदी आहे। थी सघंदो आहे ॿुधण वारो ॿुधाइण वारे खां जास्ती बाप जो प्यारो हुजे त बाबा ख़ुदि बि वेही सम्झाईंदा त ईअं सम्झाइणो आहे जो उहा सम्झी पवित्र ठहिणो आहे त ॾाढो सुठो आहे। इहे हिकु जन्म पवित्र रहण सां असां 21 जन्म पवित्र दुनिया जा मालिक थी वेंदासीं। भॻवान अची अंतिम जन्म पवित्र ठहो त असां गैरेंटी कंदासीं। ड्रामा प्लान अनुसार त 21 जन्मनि जे लाइ वरसो पाए सघंदा आहियूं। इहे त असां कल्प वरसो पाईंदा रहंदा आहियूं। सर्विस जो जेके शौक़ु हूंदो उहो त सम्झंदा कि असां वञी करे सम्झाईंदासीं। भॼणो खपे। बाबा त आहिनि ई ज्ञान जो सागर। उहो त केतिरे ज्ञान जी वर्षा कंदा रहंदा आहिनि। जंहिंजी आत्मा पवित्र आहे त धारणा बि थींदी हूंदी। पंहिंजो नाम भालो करे ॾेखारींदा आहिनि। प्रदर्शनी मेले सां पतो पई सघंदो आहे कहिड़ी सर्विस कंदा आहिनि। टीचर्स खे जांच करणी खपे केरु कीअं सम्झाईंदो। ॾाढा करे लक्ष्मी नारायण व सीढ़ी जे चित्र ते सम्झाइणु सुठो आहे। योग बल सां पोइ ईअं लक्ष्मी नारायण ठहींदा। लक्ष्मी नारायण सो आदिदेव। चतुर्भुज में लक्ष्मी नारायण ॿई अची वेंदा आहिनि। 2 भुजायूं लक्ष्मी जी, 2 भुजायूं नारायण जी। ये भी भारतवासी न ॼाणंदा आहिनि। महालक्ष्मी जी 4 भुजायूं आहिनि। इन जो मतिलबु आहे उहो युगल आहे। विष्णु आहे ही चतुर्भुज। प्रदर्शनी में त रोज़ सम्झाइबो आहे। रथ खे बि ॾेखारियो आहे न। चईंदा आहिनि अर्जुन वेठो हुयो, कृष्ण रथ हलाइण वारो हुयो। इहे सभु कथायूं आहिनि। हाणे इहे ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। ॾेखारींदा आहिनि ज्ञान अमृत कलश लक्ष्मी जे सिर ते रखी। वास्तव में कलश रखियो आहे जगदम्बा ते जो उहो लक्ष्मी ठहींदी। इहे सम्झाइणो पए। सतयुग में हिकु धर्म हिकु मत जे मनुष्य हूंदा आहिनि। देवताउनि जी आहे ही हिकु मत। देवताउनि खे ई श्री चइबो आहे।
पोइ कंहिंखे न चई सघंदा त बाबा खे ख़्यालु हलनि पिया कि सम्झाइण लाइ अक्षर थोरा आहिनि। हिन अंतिम जन्म में 5 विकार ते जीत पाइण सां तव्हां राम राज्य जा मालिक ठहींदा। त बाबा खे ख़्यालु हलंदा आहिनि कि सम्झाइण लाइ अक्षर थोरा आहिनि। ये अंतिम जन्म 5 विकारनि ते जीत पाइण सां तव्हां राम राज्य जा मालिक ठही वेंदा। त इहो सस्तो सौदो आहे न। बाप अची करे अविनाशी ज्ञान रत्न जो दान ॾींदा आहिनि। बाप आहे नी ज्ञान जो सागर, वो ज्ञान रत्न ॾींदा आहिनि। इंद्र सभा में कोई सब्ज परी कोई पुखराज परी बि आहे त आहे सभु मदद करण वारा। जवाहरात में क़िस्म क़िस्म जा हूंदा आहिनि। इन करे 9 रत्न ॾेखारिया आहिनि। इहे त ज़रूरु आहे जो सुठी रीति पढ़ंदा त पद बि पाईंदा। नंबरवार त आहे न। पुरुषार्थ करण जो टाइम ई इहो आहे। इहे त ॿार सम्झंदा आहिनि। असां बाप जी माला जा दाणा ठहींदा आहियूं। जेतिरो बाप खे यादि कंदा रहंदव ओतिरो असां जीअं कि यादि जी यात्रा में दौड़ी पाईंदा आहियूं। पाप बि जल्दी विनाश थींदा। त बाबा चवनि था हाणे बाबा मुख्य अॼु असांखे छा था चवनि कि मूंखे यादि करो, पवित्र रहो। इहो सस्तो सौदो आहे। बाबा अची करे ज्ञान रत्न जो दान था ॾियनि। ये पढ़ाई कोई लंबी चौड़ी न आहे, सिर्फ़ु पवित्र रहणो आहे। दैवी गुण बि धारण करणा आहिनि। मुख सां कॾहिं पथर न कढणा आहिनि। पथर फेंकण वारा पथर बुद्धि ई ठहींदा। रतन कढण वारा उच्च पद पाईंदा। इहे त ॾाढो सहज आहे न। जिज्ञासु खे सम्झायो। पतित पावन सर्व जो मुक्ति जीवन मुक्ति दाता परम पिता परमात्मा शिव आहे। शिव चईंदा आहिनि जिज्ञासुनि खे ईअं सम्झायो। पतित पावन सर्व जो मुक्ति जीवन मुक्ति दाता परम पिता परमात्मा शिव चवनि था कि हे भारतवासी रूहानी ॿार, रावण राज्य मृत्यु लोक जे हिन कलयुगी अंतिम जन्म में पवित्र थी रहण सां ऐं परम पिता परमात्मा शिव सां बुद्धि योग जी यात्रा सां तव्हां आत्माऊं सतो प्रदान थी वेंदा। तव्हां उन्हनि खे सम्झायो कि रावण राज्य मृत्यु लोक जे हिन कलयुगी अंतिम जन्म में पवित्र रहण सां परम पिता परमात्मा शिव सां बुद्धि योग लॻाइण सां जी यात्रा सां तव्हां आत्माऊं सतो प्रधान आत्मा ठही सतो प्रधान सत्युगी विश्व ते पवित्रता सुख शांति संपत्ति संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्य पद वरी खां पाए सघंदा आहियो। छा चयो उन्हनि खे कि उन्हनि खे सम्झायो। पतित पावन सर्व जो मुक्ति जीवन मुक्ति दाता परम पिता परमात्मा शिव चईंदा आहिनि हे भारतवासी रूहानी ॿार, रावण राज्य मृत्यु लोक जे हिन कलयुग अंतिम जन्म में पवित्र रहण सां ऐं परम पिता परमात्मा शिव सां गॾु बुद्धि योग लॻाइण सां बुद्धि योग बल जी यात्रा सां तव्हां आत्मा सतो प्रदान थी करे सतो प्रदान सत्युगी विश्व ते पवित्रता सुख शांति संपत्ति संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्य पद वरी खां पाए सघंदा है ना। बाबा चवनि त सत्युगी सतो प्रदान सत्युगी विश्व ते पवित्रता सुख शांति संपत्ति संपन्न मर्यादा पुरुषोत्तम दैवी स्वराज्य पद वरी खां पाए सघंदा आहियो। कीअं? हिन जन्म में पवित्र रहण सां बाबा खे यादि करण सां। त हीअ मुख्य ॻाल्हि बाबा बार बार चवनि था। परंतु होनहार महाभारी विनाश खां पहिरियों बाबा असांखे वरसो ॾींदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। जेतिरो पढ़ंदव
ओतिरो पद पाईंदा, साथ त वठी वेंदा, पोइ असांखे न पुराणी दुनिया व हिन दुनिया जे ख़्याल छो करणा खपनि। तव्हांजो टाइम पुराणी दुनिया खे छॾण जो। इहे ॻाल्हियूं बुद्धि में मंथन थींदियूं आहिनि त बि ॾाढो सुठो। अॻियां हली पुरुषार्थ कंदे कंदे समय ईंदो वेंदो, पोइ गुटका न खाईंदा। ॾिसंदा दुनिया बि अची करे थोरो टाइम ते रही आहे त बुद्धि योग लॻाइणो खपे। सर्विस करण सां मदद बि मिलंदी। जेतिरो थी सघे कंहिंखे सुख जो रास्तो ॿुधाईंदा, ओतिरी ख़ुशी थींदी। पुरुषार्थ बि हलंदो रहंदो, तक़दीर ॾिखाए में पईंदी। बाबा त तदबीर सिखलाईंदा आहिनि, कोई उन ते लॻी पईंदो आहे, कोई न लॻंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो करोड़पति परमपति सभु ईअं ई ख़तमु थी वेंदा। अच्छा, मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार उच्च पद पाइण लाइ मुख सां सदैव रतन ई कढणा आहिनि। उच्च पद पाइण लाइ मुख सां सदैव रतन ई कढणा आहिनि। पथा न, मनसा वाचा कर्मणा अहिड़ा कर्म करणा आहिनि जो मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण वारो हुजे। जो मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण वारो हुजे, अहिड़ा कर्म करणो आहे। ॿियो आहे अंतिम जन्म में पवित्र ठहिण जी प्रतिज्ञा करणी आहे। पवित्र ठहिण जी युक्ति सभिनि खे ॿुधाइणी आहे। वरदान आहे एवर रेडी ठही हर परिस्थिति रूपी पेपर में फुल पास थियण वारा एवर हैप्पी ठहो। जो एवर रेडी आहिनि उन्हनि खे प्रैक्टिकल स्वरूप एवर हैप्पी हूंदो। कोई बि परिस्थिति रूपी पेपर व प्राकृतिक आपदायूं द्वारा आयो वो पेपर व कोई बि शारीरिक कर्म भोग रूपी पेपर अची वञे, इन्हनि सभिनि प्रकार जे पेपर्स में फुल पास थियण वारनि खे ई एवर रेडी चईंदासीं। फुल पास थियण वारे कहिड़े कहिड़े पेपर्स में, कोई बि परिस्थिति अचे पेपर जे रूप में, प्रकृति जे रूप में, शारीरिक कर्म भोग या कोई बि ॻाल्हि। जीअं समय कंहिंजे लाइ रुकंदो न आहे, ईअं कॾहिं कोई बि रुकावट उनखे रोके न सघे। माया जा सूक्ष्म और स्थूल विघ्न हिकु सेकेंड में समाप्त थी वञनि, तॾहिं चईंदासीं एवर हैप्पी रही सघंदा। एवर हैप्पी रही सघंदा। स्लोगन आहे समय ते सर्व शक्तियुनि खे कार्य में लॻाइण अर्थात मास्टर सर्वशक्तिवान ठहिण। अव्यक्त इशारो आहे एकता जा ॿ आधार आहिनि, हिकु फेथ विश्वास, ॿियो प्यार लव। कॾहिं बि हिक ॿिए में विश्वास कम न हुजे, हिक चई ॿिए मने, हीअ विधि एकता जे सूत्र में पिरोइण जी आहे। दिल जो आपसी स्नेह समीप लाहींदो आहे न। जीअं बाप सां सभिनि खे स्नेह आहे न, ईअं परिवार सां बि दिल जो सच्चो स्नेह हुजे। इन जे लाइ सुमान में रही करे हर हिक खे सम्मान ॾींदा हलो। सुमान में रही करे सभिनि खे सम्मान ॾींदा हलो। शिव बाबा जी त केॾी वॾी फैमिली आहे, सिर्फ़ु ब्राह्मण परिवार न, बाबा जी त पूरे विश्व जी आत्मायूं बाबा खे के न के नाम रूप सां यादि कंदियूं आहिनि, केॾो प्यार कंदियूं आहिनि। त शिव बाबा जी त पूरी विश्व जी आत्मायूं, जीव जंतु जानवर, प्रकृति, ग्रह, है न, सभिनि में सूक्ष्म चेतना त आहे थी, है न। त बाबा जी त पूरी विश्व, बाबा हिते पंहिंजो तव्हांजो दैहिक परिवार में हिक ॿिए जे दिल जो सच्चो स्नेह हुजे।
जीअं बाप सां सभिनि जो स्नेह आहे ईअं हिक ॿिए सां बि सचो स्नेह हुजे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।